कराची सिंध तरक्की पसंद पार्टी के सॾ ते सिंधु दरिया में 6 नवा केनाल कढण ख़िलाफ़ सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में शटरबंद हड़ताल कई वई। केतरनि ई हंधनि ते पुलिस चक्रियूं, केतिरा ई कारकुन गिरफ़्तार, केस दाख़िल। ख़बर मूजिब मलीर ज़िले के गुलशन हदीद, पपरी गडाब, इब्राहिम हैदरी, खोखरा पार, घुघर फाटक समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में शटरबंद हड़ताल रही। गुलशन हदीद में दुकान बंद कराइण तां पुलिस ऐं कारकुननि में चक्रियूं पिणु थियूं। मीरपुर माथेलो में शटरबंद हड़ताल करे STP अॻवान ज़ाहिद मीराणी, आजिज़ गबोल, अली नवाज़ जलवाणी, वकार बोज़दार ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। बांदी में शटरबंद हड़ताल करे कारकुन नूरुल जमाली ऐं ॿियनि जी अॻवानी में गश्त कयो। नवां जतोई में हड़ताल रही, जॾहिं त कारकुन डॉक्टर अब्दुल हमीद पंवर, डॉक्टर मोहम्मद दाऊद उमरानी, एजाज़ अली पठान ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी काज़ी अहमद में शहर जा मुख्य कारोबारी मरकज़ मुकमल तौर ते बंदि रहिया। ठार में मुकमल शटरबंद हड़ताल कई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।